अल्लाह
कुरान मजीद की जगह आयत पढ़ी हुई है। ये आयत सूरह निसा की आयत है। अल्लाह रब्बुल आलमीन इन आयत में फरमाया कि वाशिरुहुन्ना बिल मारूफ। इन आयत में अल्लाह रब्बुल आलमीन औरतें ला करे मर्दे के वसीयत ले जे औरतें के साथ खासो सलूक करो, उसने सलूक सा होने से पेश अचो, औरतें के साथ में खैर खाई करो। इन आयत जो तर्जुमो है अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जिका नबी हदीस पढ़ेली कि ख़यारुकुम ख़यारुकुम लिनिसाई। इन हदीस जो मतलब ये है कि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया जे आमा बेहतर में बेहतर वो मालूम है जो को कने जी औरतें ला करे बेहतर है। इस्लाम में औरत जो हिकिड़ो वॾो मक़ाम है, औरत जो हिकिड़ो वॾो मान है, औरत की हिकिड़ी वॾी इज़्ज़त है, औरत जो हिकिड़ो वॾो वीडियो है, औरत जो हिकिड़ो एहतराम है, अदब है। इस्लाम उन अदब की ताकीद करें उम्मत मुस्लिमा की। इस्लाम को अॻियां औरत जो वही इनके जिंदा दफन करे में अचंदो हो। छोकरी जी कदे जन्म थींदी हुई कंहिंजे घर के अंदर तो जाहिलियत के ज़माने में माण्हू औरत में एतरी नफ़रत कंदा हुआ जे इनके झपाटे झपाटे नंढी झीरी के दफन करे अचंदा हुआ। पर इस्लाम मथा कुर्बान थी वियो पाण। ये केतिरो रहम वारो मज़हब है, ये केतिरो इंसानियत वारो मज़हब है, ये केतिरो भणगरो मज़हब है, ये केतिरो भलाई वारो मज़हब है, ये केतिरो खैर खाई वारो मज़हब है। जे इन इस्लाम इन घिनाउनी हरकत, इन बुछड़े कम, इन अज़ीम जुर्म, इन अज़ीम गुनाह जे बारे में इंसान के ताकीद करें जे इन गुनाह को बचाओ। ये तो वॾो गुनाह है, ये तो वॾो खून है, ये तो वॾो क़त्ल है। इस्लाम ताकीद करें पंहिंजे मन वारे के कि वला तक़्तुलू औलादकुम इमलाक। आया जे औलाद के गरीबी की ड्रप में, आया जे औलाद के मुफलिसी की ड्रप में, आया जे औलाद के मिस्किनी की ड्रप में कत्ल न करो, जीरे के दफन न करो। नहनु नरज़ुकुहुम व इय्याकुम। आंखें असी रोज़ी ॾियूंता आंजे औलाद के पर रोज़ी दे वाला असी आहियूं। इन क़त्लहुम कान ख़ितान कबीरा। बेशक इन्हीं जो कत्ल हिकिड़ो वॾो अज़ीम गुनाह है। अल्लाह रब्बुल आलमीन केतिरो मेहरबान है पाण इंसान ते ख़ुसूसन औरत ज़ात मथे जे औरत के जिंदा दफनाए में अचंदो हो। इस्लाम आयो औरत के जीअरो रहे जो अधिकार ॾिने, औरत के पण दुनिया में रहे जो अधिकार ॾिने, औरत के पण हयाती माण्हू वारे जी दुनिया के अंदर इस्लाम के अधिकार ॾिने। इस्लाम के इन एहसान के औरतों भला भूली सकें थियूं? इस्लाम के इन एहसान जो औरतों बदिलो ॾेई सकें थियूं? हाँ, जॾहिं क़त्ल की ॻाल्हि थींदी तॾहिं इहा ॻाल्हि पिणु थींदी जेको हिन जदीद दौर के अंदर थिए थी। अॼु सोनोग्राफी के ज़रिए माँ के पेट के अंदर करो है इंसान के खबर पई वञे थी। सोनोग्राफी मशीन जा को ईजाद थी है दुनिया के अंदर, त्या पे हिकिड़ो फ़ाइदो पिणु थियो है अने इन फ़ाइदे पुठियां हिकिड़ो नुक़सान पिणु वॾो थियो है कि माण्हूअ जो जेको आहे क़त्ल पिणु वधारे थिए थो सोनोग्राफी मशीन जा पुठि करी है।
सोनोग्राफी मशीन के जरिए जैसे माण्हू खे ख़बर पवंदी जे धीउ आहे का पुत्र आहे, पोइ जॾहिं इहा ख़बर पई वञे थी माण्हूअ खे त माण्हू जा फ़ैसिलो कई वेंदा जे हाणे जे कंहिंखे धीउ नथी खपे त जेको आहे चपाटे पथर चिवणाए विझे थो। अलाह इहो वॾो गुनाह आहे, इहो हिकिड़ो खून आहे, इहो हिकिड़ो पाप आहे। अल्लाह रब्बुल आलमीन के खून के बारे में अल्लाह रब्बुल आलमीन जो इंसान के पुछंदो। सोनोग्राफी मशीन के जरिए माण्हू ही फैसलो कई था जे कॾहिं कंहिं वटि वधारे पुत्र ई त पोइ अहिड़ो माण्हू वरी ही फैसलो करे थो कि हाणे पुत्र ई खे कोन कई पुत्र त बिगड़िया अथसि सतरिया कि बच्चो छुड़ाए विझां। अगरि जेको माण्हू धीउ खे पसंदि नथो करे, जाहिली के ज़माने जहिड़ो माण्हू आहे, ओड़ो मिज़ाज आहे, ओड़ी तबियत आहे, ओड़ा इरादा आहे, ओड़ो मगज आहे त हीउ माण्हू जेको आहे धीउ खे पण चपाटे मां जे पेट में जेको आहे इंजेक्शन लॻाए करे न छाणा में अचे थो। त इहे हिकिड़ो हिन दौर जे अंदरि वॾो क़तल थी वियो आहे इंसान जो हिकिड़ो वॾो खून थी वियो आहे। इहो पण हिकिड़ो गुनाह अॼु हिन ज़माने जे अंदरि जिन ज़माने में आऊं ऐं हली रहिया आहियूं, ज़िंदगी बसर करे रहिया आहियूं, त इहो पण गुनाह जेको आहे समाज में आम थी चुको आहे। अल्लाह जो गुनाह कंदा तमामु मोमिन खे बचाए। इस्लाम आयो तॾहिं औरत खे हिकिड़ो हक़ ई ॾिने। औरत जी क़िस्मत था पंहिंजारियूं, केतिरी औरत जी इस्लाम जे अंदरि इज़त है, मान है। जे अगर औरत मां है तो इस्लाम चए तो इन मां जे पगे हेठि जन्नत है। जे औरत भेण है तो इस्लाम ही चए तो जे कॾहिं को माण्हू पंहिंजी टी धीअ जी परवरिश करे तो, यानी सांभे तो, पारे तो, वलियूं करे तो, अने इन जी निकाह करे तो त ई माण्हू जन्नत में दाख़िल थींदो। इस्लाम ये चए तो जे अगर कंहिं औरत भेण है, कंहिं माण्हू जूं 3 भेणूं आहिनि, कंहिं भाउ जूं 3 भेणूं आहिनि, अने ई इन भेण जी परवरिश करे तो, इन खे सांभे तो, इन खे पाले तो, अने कोई वॾियूं थी थियूं, बालिग थी थियूं, जॾहिं उमिरि लाइक़ थी थियूं, तॾहिं जेको आहे से इन जो वॾी इज़त ऐं एहतराम सां इन जी निकाह करे तो। नबी अलैहिस्सलाम फरमाइनि था, नबी अलैहिस्सलाम जॾहिं इहा हदीस क़ौम खे सम्झायो, सहाबा खे सम्झायो, तॾहिं पंहिंजी आंगुर जा इशारा कयो जे ई अहिड़ो माण्हू अने आऊं जन्नत में असीं अहिड़ी तरह भेरा हूंदासीं जहिड़ी तरह ई मां मिली। औरत जी क़िस्मत था पंहिंजारियूं। औरत बहसियत मां आहे त मां जे पगे हेठि जन्नत। हिकिड़ो माण्हू आयो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पुछे, अरे अल्लाह जा नबीओ, आऊं कैसे वधारे बेहतर सलूक कयां, आऊं कैसे वधारे खैर खाई कयां, मुझो परिवार है, ये दुनिया है, ये कुटुंब है, ये संगावतियूं आहिनि, केरु वधारे हक़ रखे तो जेके आऊं गुनाह वधारे इज़त ॾियां, मान रखां, हक़ अदा कयां। नबी अलैहिस्सलाम फरमायो तुंहिंजी मां, पहले फिर अल्लाह जे वसल्लम जो जे क़ाल उम्मुक तुंहिंजी मां। वरी उन माण्हू भेरा सवाल कयईं, चए पोइ अल्लाह जे नबी सल्लम चयो क़ाल उम्मुक तुंहिंजी मां। वरी उन माण्हू 3 भेरा चए सुम्म मन। अल्लाह जे नबी हाणे कंहिं पुठियां अल्लाह जे नबी सल्लम चयो क़ाल उम्मुक तुंहिंजी मां। 4थे भेरा सवाल करे में आयो सुम्म मन। अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़ाल अबूक तुंहिंजो पीउ। इन हदीस में खबर पए साहिल जे इन सवाल में खबर पए जे मां जो दर्जो पे जे दर्जे नो 3 गुना वधारे, 3 दर्जा वधारे मां के हासिल कयो। तेन मां को माण्हू इहो न सम्झे जे अरे पे जो त कीअं वीडियो न आहे, पे जो त कोई मान न आहे, पे 4थे दर्जे में अचे तो। पहला करो ई कम ओछा आहिनि जे पे सारी जिंदगी कमाए तो, पे सारी जिंदगी बच्चे के, पुत्र के, धीए के, ने मां के जेको आहे से खाधा पूरे विझे तो, लिबास पूरे विझे तो। तो इन पे जो दर्जो ओछो आहे इस्लाम के अंदर ना। पे पण मां सरखो जाए, पे पण जन्नत जो दरवाजो है। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान मजीद में चए जे वक़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदु इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। आजे रब ही फैसलो करे छॾे जाई उन के साथ कंहिंखे पण शरीक न समझा, ऐं आजे रब के साथ कंहिंजी पण इबादत न करजा, ऐं आजे रब सवा कंहिंखे पण माबूद न समझा, ऐं आजे रब सवा कंहिंखे पण इलाह न समझा। इलाह कोन के जवाब दे जंहिंजी इबादत कई वञे, इलाह अल्लाह है। अल्लाह ताबुदु इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। हाणे ॿियो मुंदो ॿई ॻाल्हि ॿियो पॉइंट जेको पंहिंजी तक़रीर जो है
जो अपने वालिदैन एहसाना आजे माए पे जे सां उसने सलूक कर जा आजे माए पे जी इज्जत कर जा अने जे माए पे ई मोए बुढ़ापे की हालत में पजी वञे या इन मां को हिकिड़ो बुढ़ापे की हालत में पजे तो जो है से आई इन्हें के उप ताईं पण न कर जा उप इन में बा करे यानी आई इन्हें के इन्हीं की खिदमत करे जन्नत कमाए लाए ये है माए पे जी इज्जत एहतराम को जिक्र कुरान मजीद के अंदर तंहिंखां सवा औरत बहसीत माँ तंहिंजो जिक्र सो औरत बहसीत भेण तंहिंजो जिक्र सो औरत बहसीत धीअ इन जो पर जिक्र सरदानो मन हाल जारी तने नबी अलैहि सलाम फरमायो जंहिं माण्हू जूं ॿ छोकिरियूं हुयूं जेके इंसान जूं ॿ धीअरूं हुयूं बनियाणियूं हुयूं अने ई माण्हू इन जी परवरिश करे थो उम्र लाइक़ थी थियूं बड़े मान से एहतराम से इन्हीं के जो है से इन जी निकाह करे तो ई माण्हू जो है से जन्नत में रहे अञा ॿियो पर खपे हिकिड़े पिंड जी धीअ पिंड जी नियाणी जी परवरिश बर्दाश्त ऐं जो है निकाह करे ते एॾो सवाब ॾिनो वञे थो जन्नत की गारंटी ॾिनी वेंदी थी भला दुनिया के अंदर को अहिड़ो इंसान आहे जंहिंखे जन्नत नथी खपे दुनिया के अंदर को अहिड़ो इंसान आहे जंहिंखे अल्लाह जूं तैयार कयल नेमतूं नथी खपनि औरत बहसीत माँ तंहिं पंहिंजो जो वॾो मक़ाम आहे बहसीत भेण तंहिं पंहिंजो जो वॾो मक़ाम आहे बहसीत धीअ इन जो वॾो मक़ाम आहे बहसीत घरवारी थोरो सम्झायो घरवारीअ खे दुनिया जा इंसानो थोरो सम्झायो इन औरत खे अल्लाह कुरान में चए थो वआशिरुहुन्ना बिल मारूफ ऐं यानी औरत के साथ हुस्न सलूक सां पेश अचो इन्हीं के साथ खैर खाई करो बद खाई न करो औरतें जो मान रखो औरत जो अदब करो औरत जो एहतराम करो दुनिया के अंदर घना इंसान का अड़ा है जे पिंड की औरत के इंसान करे नथा समझे हिकिड़े नम्र जा खैर इंसान है पिंड की औरतें के जैसे निकाह थी है हज़ारे माण्हुनि जे विच में वेही करे हाओ कयो हुयो क़बूल करायो हुयो अज उन औरतुनि जो हक़ अदा नथा करिए माण्हू भला इन माण्हू जहिड़ा ज़ालिम को हूंदा इन माण्हू जहिड़ा मुजरिम को हूंदा अल्लाह की नज़र में इन माण्हू जहिड़ा को पापी हूंदा अल्लाह की नज़र में अल्लाह अहिड़े माण्हू से नाराज़ थींदो जेको पंहिंजी औरत जो हक़ अदा नथो करे अहिड़े माण्हू से पंहिंजे बच्चे जो हक़ अदा नथो करे अहिड़े माण्हू से अल्लाह रब्बुल आलमीन जेको आहे से सख़्त नाराज़ आहे इन निकाह के ज़रिए इन गठबंधन के ज़रिए ब मर्द औरत जो है घर बसाइए था अल्लाह निकाह जो खुदा हुक्म देने निकाह जो हुक्म अल्लाह रब्बुल आलमीन ने इतने लगने जे दुनिया के अंदर जो दुनिया जो माहौल घटे तो दुनिया में जो फितना उभा थी था ये फितना जो कोई से खत्म थी वञे दुनिया जो माहौल जो फिटी वञे तो ये माहौल दुनिया जो सही है बरकरार रहे फिटे ना दुनिया के अंदर वेड़िए झगड़ा न थिए दुनिया के अंदर नाना फितना उभा न थिए इतने अल्लाह रब्बुल आलमीन निकाह जो हुक्म दे दो निकाह सवा कोई इंसान दुनिया के अंदर बाकी न रहे नबी अलैहि सलाम फरमायो जहाँ मुझे उम्मत मथे फखर करनो है मुझे उम्मत मथे फखर करनो है इतने ला जो नबी अलैहि सलाम ये हदीस जो इनकी मुकासरम बिकुल उम्म तो इनमा पर सबक ही मिले तो इनमा पर नसीहत ये मिले थी इन हदीस में को उसूल ही करे तो जेको माण्हू जे अगर निकाह न कई दुनिया के अंदर तो को अल्लाह के नबी की उम्मत वधंदी की न वधंदी अल्लाह के नबी की उम्मत जो है से एतरी होंदी ये घटंदी वेंदी ॼाणदी वधंदी की न इतला निकाह जो हुक्म ॾिनो वियो आहे तां नबी अलैहि की उम्मत वधे निकाह जो एतरा हुक्म ॾिनो वियो आहे दुनिया में फितना खत्म थी वञे निकाह जो एतरा हुक्म ॾिनो वियो आहे जे निकाह हिकिड़ी इबादत है निकाह बगैर पर दुनिया में रहता जो अतीत सामी हिकिड़े नंबर जा नांगा इन्हीं जो मज़हब भी चए तो इन्हीं जो अक़ीदो अहिड़ो है जे निकाह बगैर दुनिया में रही सघंदा न रह जी जो ऐसे अधिकार है तो अल्लाह रब्बुल आलमीन ये चए तो निकाह बगैर कंहिं माण्हू खे दुनिया में रही जो अधिकार है निकाह इंसान कहिए निकाह केरु कंदो निकाह उहो माण्हू कंदो जेको बालिग़ थी वियो आहे उमिरि लाइक़ थी वियो आहे
अरड़े वरे जी उम्र जर माण्हू जी थी थी मर्द वे या औरत ई माण्हू निकाह जैदो थी अचे तो ये अगले ज़माने जो ही हिसाब है। पर अज दौर अड़ो है जे अज माण्हू 15 ने 16 वरे ते पर बालिग थी वञे था, उम्र लाइक थी वञे था। 15 ने 16 वरे जी उम्र इंसान की थी वञे थी, खैर उम्र जो इंसान है से निकाह जैदो थी अचे थो। निकाह ला करे हिकिड़ो ई क़ाइदो है जे को बि माण्हू मर्द को बि औरत वली बग़ैर निकाह न करे। औरत जो वली हुअणु ज़रूरी है। अगर जे को औरत वली बग़ैर निकाह कंदी तो जो है से समाज में कई फितना वबा थींदा, समाज में कई नुक़सान थींदा, समाज में कई जो है से मुसीबतूं समाज में छुड़ंदियूं। एतिरे लाइ अल्लाह जे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला निकाह इल्ला बि वलिय्यिन, जे ला निकाह इल्ला बि वलिय्यिन, जे वली बग़ैर निकाह के न थींदी। को औरत दुनिया में निकाह करण चाहे तो निकाह करे वली ज़रूरी है। वली केरु थींदो? पे न हूंदो, पे जी गैर मौजूदगी में वली काको थींदो, वली काके जी गैर मौजूदगी में वली भाउ थींदो, भाउ जी गैर मौजूदगी में वली ॾाॾो थींदो। वली जा ही तब दर्जा आहिनि। को माण्हू निकाह रूसी निकाह वली बग़ैर निकाह न करे। ॿियो ई है जे ला तुनकहुल अय्यिमु हत्ता तुस्तअमद, जे को जो है बेवा औरत इहा इन जी निकाह इन जे मशवरे बग़ैर न कई वञे। बेवा औरत उहा है जिन औरत जो घर वारो गुज़ारी वियो है। इन औरत जी निकाह को पण माण्हू दबाण करे निकाह जो है से इन जी नथो करे सघे। समाज वारा दबाण करे इन जी निकाह नथा करे सघे। इन औरत की रजा हुअणु ज़रूरी है। इन जो मशवरो पिंड जो राज्य को हुअणु ज़रूरी है। बेवा औरत वटां रजा गिणी वेंदी तंहिं इन जी निकाह थींदी। अहिड़ी तरह कुंवारी औरत जो है इन जो पण राज्य को हुअणु ज़रूरी है। अने कुंवारी जो राज्य को जो है खामोशी है, मार्च करे रहण है। ई इस्लाम जी हिकु तालीम है। इस्लाम जी पंहिंजे मञण वारे के जो है से हिकिड़ी नसीहत है। निकाह के ज़रिए ब कुटुंब मिले था, निकाह के ज़रिए ब आकाम मिले थो, निकाह के ज़रिए ब परिवार मिले था, निकाह के ज़रिए ब राज मिले था, निकाह के ज़रिए ब इंसान मिले था। अल्लाह रब्बुल आलमीन इन कम से अल्लाह रब्बुल आलमीन राज़ी थी थो। हाँ, निकाह करे वारे के इस्लाम में ये तालीम मिले। अज समाज के पास नारियों को समाज जरा ऊंधो है। समाज में जेके माण्हू जो है से सराहणो अचे, अगर जेको माण्हू गरीब है तो गरीब के सराहणे के पहिरीं कैंसल करे छॾींदा, फटाफट इनके ना करे छॾींदा जे ना इन जो सराहणो बसि असांखे न खपे। पोइ भले हुए अखलाक वारो, हुए दीनदार, हुए नेक नमाज़ी, पर दुनिया जा इंसान जो रहा से गरीब के सराहणे के पहिरीं कैंसल कई था, पहले नंबर मथे इनके नाज करे छॾींदा। अने जेको हटो कटो पैसे वारो अची वियो त खपे अहिड़ो हिकिड़े नंबर जो ख्याल भरे न पवे, उन पैसे जो आहे उनजे सराहणे खे क़बूल कई था, पहिरीं हा करे छॾींदा। त जेको आहे से इहे जेको आहे हिकिड़ी ना इंसाफ़ी आहे। समाज जा माण्हू हिते ना इंसाफ़ी कई था। अल्लाह रब्बुल आलमीन नाराज़ थी थो अहिड़े इंसान से। निकाह पुठियां जी जेको ज़िंदगी है, इन ज़िंदगी के कहिड़ी तरह गुज़ारणी है। नबी अलैहिस्सलाम जो 11 घरवारी हुई, टियों ॾींहुं निकाह बि हिन में 11 घरवारी मां अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी घरवारी अहिड़ी हुई जेको कुंवारी हुई, हज़रत आयशा रज़ियल्लाहु तआला अन्हा। ने ॿियूं जेतिरियूं घरवारियूं हुयूं ॾह ही मड़े को मुतलका हुयूं, को बेवा औरत हुयूं। अज समाज के अंदर को इंसान तैयार न तो थे बेवा औरत से निकाह करे लगे। अज समाज के अंदर को इंसान तैयार न तो थे मुतलका औरत से निकाह करे लगे। अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस है कि क़यामत की निशानी में एक निशानी ये हूंदी कि आखिरी ज़माने में औरतें की तादाद वधी वेंदी। ने बाक़ी समझे में अचे पियो जे औरतें की तादाद ईअं वधंदी। हिकिड़ो त जेको छोकिरीअ जो जनम वधारे थींदो, छोकिरीअ जो जनम वधारे थींदो। ॿियो ई जे माण्हू रहिया ई हादसा थींदा तंहिंमें मरी वेंदा। ने जो औरतों जो कोई बेचारी बेवा थी वेंदियूं, ईअं औरतें जी तादाद वधंदी। पाखे जे इहो आंकड़ो ॼाणो हुए त पाखे जनरल का हिसाब ॾिनो, कंहिं हॉस्पिटल वटां हिसाब ॾिनो जे पहिरीं तारीख़ वटां करे 6वीं तारीख़ सुधी साहिब मूंखे हिसाब ॾेता एम्बुलेंस केतिरे भेरा दौड़ी है, जे छोकिरीअ जो जनम केतिरो थियो आहे, पाखे वञी अंदाज़ो थी वई।
अज को माण्हू तैयार नथो थिए मुतलका अने बेवा औरत से निकाह करे। बेवा औरत से निकाह करे में केतिरो सवाब मिले तो? इस्लाम त ई चए थो जे हिकिड़ो निकाह जो सवाब मिले तो, ॿियो जेको आहे भलाई जो हिनखे सवाब मिले थो। समाज जा माण्हू तैयार थियो, हिकु माण्हू पैसे वारा पणे अने मड़े ताक़त हुए इन वटि, पर जेको आहे बसि हिकिड़ी मथे बसि करे छॾियो हुयो। चार औरतुनि जो छूट है निकाह करे जो। इस्लाम के अंदर छूट है हिकिड़ो मर्द चार औरतुनि से निकाह करे। चार औरतें से सऊदी अरब दुनिया जो अहिड़ो मुल्क है जे इन मुल्क में जेके माण्हू जी हिकिड़ी घरवारी है त हिनखे त मर्द ज नथा सम्झे, चए त हीअ त अर्धो माण्हू है, चार घरवारी हुई मिड़ी माण्हू। इस्लाम हर के माण्हू खे अधिकार ॾिने, खाली सऊदी अरब वारे खे अधिकार न ॾिने जे ऐं चार रखो ऐं भारत वारा जेको आहे सारी ज़िंदगी हिकिड़ी मथे हले। इस्लाम जेको आहे केतिरो रहमत वारो मज़हब है। इस्लाम केतिरो बेहतर दीन है। मर्द ऐं औरत हिक ॿिए ते हक़ जेको आहे उन जी पण निशानदेही कई। उन जी निशानदेही अहिड़ी तरह आहे जे मर्द जो जेको इन जी निकाह थी वई, औरत घर जे अंदरि पुॼी आ वई, हाणे निकाह पुठियां जी जेको ज़िंदगी है ये जेको हयाती जी ये जेको गाॾी है, हयाती जी जेको इहो हयाती जी जेको इहो सफ़र है, इन सफ़र में इन ॿिन्ही खे कहिड़ी तरह हलणो है। इस्लाम चए थो जे ई बोए हिक ॿिए खे बर्दाश्त करे हले, ई बोए हिक ॿिए जी इज़त करे हले, ई बोए हिक ॿिए जा हक़ अदा करे हले, ई बोए हिक ॿिए जो एहतराम करे हले, ई बोए हिकिड़े ॿिए जी रख रखाणी करे हले, ई बोए हिकिड़े ॿिए जी ॻाल्हि रखे, तॾहिं जी ज़िंदगी जी इहा गाॾी हलंदी। अगरि जे हिक ॿिए जी रख रखाणी किन कंदा, हिक ॿिए जा परदो किन विझंदा, हिक ॿिए जा हक़ अदा किन कंदा, हयाती जी ये गाड़ी घटी रहंदी। हयाती जी ये गाड़ी घटी रही तो समाज जा माण्हू जेको आहे, दुनिया जा माण्हू जेको आहे इन गाड़ी के धक्को के न ॾींदा, बल्कि इन गाड़ी के घचाईंदा, चवंदा भले घटी रही। एतिरे लाइ मर्द ऐं औरत लाइ करे ज़रूरी है जी वो हिक ॿिए जा हक़ अदा करिए। दूसरी घर के अंदर पुॼी आ वई, शरीक हयात हम सफ़र पुॼी आ वई, हाणे माण्हू ईअं न जे इन दूसरी खे कीअं न सम्झे। अयो पिंड जे माउ जी ॻाल्हि पियो रखे, पेजी पियो रखे मोड़ मोड़ो, पिंडारी भेण जो पियो ओपर कराए, उन दूसरी खे गारी पियो ॾे, दूसरी से विड़े पियो, दूसरी जो को हक़ अदा नथो करे, दूसरी जी को राव सुणे नथो जे भई तुंहिंजी भेणूं मूंसे धार कई तूं, तुंहिंजी माउ मूंसे धार करे थी, तस जेको आहे ई दूसरी मां वका कढे पियो जे मुंहिंजी भेण अहिड़ी कयां हुई, मुंहिंजी माउ अहिड़ी कयां हुई, मुंहिंजो पे अहिड़ो कयां हुई, तोसे वणंदो तूं त अॼु वई थी मां एतिरे रवानी। अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़े माण्हू से नाराज़ थी वियो। यारा दुनिया जे अंदर केतिरा आबाद घर हुआ बर्बाद थी विया, केतिरा कामयाब घर हुआ नाकाम थी विया, केतिरा सुहिणा सुठा घर हुआ बंद भर में थी विया। मर्द उहो न आहे जेको वॻा पहिरे फिरे पियो, मर्द उहो न आहे सीधी कढी फिरे पियो, मर्द उहो न आहे थोरी खड़ी फिरे पियो खीचे में अने एक्शन पियो करे, ऐश पियो करे, ने जी इन जी जेको समाजी ज़िंदगी के नारियूं तसे जेको इन जा पर्दा मड़े ख़त्म थी वञे, पंहिंजी औरत खे घरे रवानी करे छॾे, ई मर्द न आहे। इस्लाम जी नज़र में ई मर्द न आहे। मर्द त उहो आहे जेको पंहिंजे माउ पीउ जा पण हक़ अदा करे पियो, पंहिंजी घरवारी जा पण हक़ अदा करे पियो, पंहिंजी भेण जा पण हक़ अदा करे पियो। इस्लाम खाली रुगो हव न करणो, रुगो क़बूल न करणी, मरते दम ताईं इन औरत जा हक़ अदा करना है। मर्द ऐं औरत एक ॿिए जा वफ़ादार वे, मर्द ऐं औरत एक ॿिए जा घन गुसार वे, मर्द ऐं औरत एक ॿिए जा जान ॾे वारा वे। कुरान मजीद में अल्लाह रब्बुल आलमीन चए थो हुन्न लिबासुन लकुम व अंतुम लिबासुन लहुन्न। ये आला करे लिबास है, ऐं नीला करे लिबास है। मर्द ऐं औरत ॿिन्ही खे नसीहत कई। लिबास जो मतिलबु पके थो ही वॻो पाके जेको पहिरियो आहे इहो हिकिड़ो पंहिंजो लिबास आहे। वॻो पहिरियो आहे मिंजारा जी कोई वस्तु नथी ॾिसते घुट जी, वॻो पहिरियो आहे पाण खे पंहिंजो परदो आहे, वॻो पहिरियो आहे पाण सुहिणा लॻूं पिया, ख़ासा लॻूं पिया। अगरि जे वॻो पाण खे पहिरियल न वे पाण जेको फोटो कढंदो, वॻो पाण खे पहिरियल न वे पाण खे को हथु ॾींदो, वॻो पहिरियल न वे पाण खे को न्यारींदो नज़र खणी करे। जहिड़ी तरह ही जेको कपिड़ो बदन जो परदो है, बदन जो लिबास है, अहिड़ी तरह अल्लाह इहो मिसाल ॾिने मर्द ऐं औरत जी जे मर्द ऐं औरत ई पण हिक ॿिए जा लिबास है। मतिलबु ई जे हिक ॿिए जूं किचियूं राज में खोलिए न,
एक ॿिए जा हवका जेको आई से ई राज में पधरा न कई, एक ॿिए जूं ग़लतियूं ई जेको आई से राज के सुणाई न, राज सुणंदो त इनाम किने ॾींदो, गोगो होरे कंदो राज। दूसरी रही माइतरे के घरे वञे त माण्हू ते जाणी बधी न आहे, माण्हू मां खोटा जेको आई से माने ग़लति ॻाल्हि माण्हू जे बारे में न करे, जे ही त जेको मुंहिंजो घरवारो आहे ये कीअं नथो रखे मुंहिंजी इज़त, माने पंहिंजी भेण जो ऊपर, पंहिंजी माउ जो ऊपर, पंहिंजे पीउ जो ऊपर, सारे घर जो कमु मूं मथे, जेतिरा कम ई मणे मूं मथे, मूं से खार पिया कई, मूंखे गारी पिया ॾिए, मूंखे जितां अचनि था उतां पिया ॻाल्हाइए। अहिड़ा कूड़ जाणी माणी औरतूं से पंहिंजे माइटनि जे घरे न कई। समाज में फितना एतिरा उभा थिया आहिनि, समाज में घर एतिरा फिटा आहिनि, समाज में भेड़ी एतिरा उभियूं थी हुई, समाज जा नुक़सान एतिरा थिया आहिनि, तलाक ते ॻाल्हि एतिरा पुगियूं हुई, जेको आहे खुला ते ॻाल्हि एतिरा पुगियूं हुई, केस फरियादी ते ॻाल्हि एतिरा पुगियूं हुई। पोइ अहिड़ी तरह माण्हू आहे ई पण जेको आहे से पंहिंजी औरत की इज़त करे, पंहिंजी औरत मां जाणी माणी आवका न करे, हू त अहिड़ी ईअं तो में त को लखणे न आहे, तो में त अकल न आहे, तो में त शुद्ध न आहे, तोखे कोर ॾिनो हुनजे माइटरे, तूं कोर खणी आ वई। इन ॻाल्हि से पण जेको आहे घर फिटे था, इन ॻाल्हि से पण आबाद घर बर्बाद थिए था। त जेको आहे पाण समाज जा माण्हू जेको आहे इन खे इस्लाम में नसीहत करे थो, जे हिक ॿिए जी इज़त करियो, मर्द ऐं औरत हिक ॿिए जा हक़ पूरा अदा करियो। न का अल्लाह मरण खे न ॾींदो जंहिं सूदी अल्लाह बदिलो खे न ॾींदो आहे। दुनिया में कई वीचारा माण्हू पे अहिड़ा हुआ जेको दुख ॾिसी मरी विया, उन खे दूसरी आदाब ॾिनो, लांघा मिसकीने खे अहिड़ा ॾिनो ने अहिड़ा कंटाड़ियो जे उहो वीचारा मरी विया, दुख ॾिसी मरी विया। ने दुनिया में कई दूसरियूं वीचारियूं अहिड़ियूं हुयूं जंहिंखे माण्हू एतिरा माण्हू एतिरा कंटाड़ा ॾिनो हुयो ने एॾा उन ते पैसा रखियो हुयो, एॾा उन खे दुख ॾिनो हुयो जे हिकिड़ियूं त वीचारियूं मरी वियूं दुख ॾिसी, हिकिड़ियूं वरी दुख जूं ज़िंदगी गुज़ारी हुई। अहिड़े ज़ालिम जा अल्लाह रब्बुल आलमीन ज़रूरु बदल कंदो। अल्लाह रब्बुल आलमीन जी दुआ आहे त इलाहुल आलमीन पाण खे औरतनि जा हक़ अदा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, इलाहुल आलमीन पाण खे सावरनि जा हक़ अदा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, इलाहुल आलमीन साले जा पोइ ॾेरे जा पोइ ॼेठे जा पोइ सहुरे जा मिड़ी जा हक़ अदा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इलाहुल आलमीन परिवार जे अंदरि जेको इंसान खटल आहे हुन में पुछे नथा, इलाहुल आलमीन इन खे हिकिड़ा बनाए, इलाहुल आलमीन पंहिंजे गुनाह खे माफ़